अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे बिरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त जसकम मोरो तालके जे सदर ऐं जनरल सेक्रेटरी समेत 17 कारकुननि पार्टी छॾे पाकिस्तान जी क़ौमी धारा में शामिल थियण जो ऐलान करे छॾियो आहे। पाकिस्तान जिंदाबाद जा नारा जसकम बशीर खान ग्रुप जे तालके मोरो जे सदर तारिक अली मल्ला, जनरल सेक्रेटरी मुनीर अहमद मल्ला, खजानची मोहम्मद सफर मल्ला पंहिंजे ॿियनि 17 कारकुननि नज़ीर अहमद, बहादुर सोलंकी, दादलो मल्ला, नूर मल्ला, बशीर अहमद, अज़ूर बख्श, अमीर बख्श मल्ला ऐं ॿियनि कारकुननि सां गॾु सिटी प्रेस क्लब पहुची पंहिंजी पार्टी जसकम बशीर खान खे छॾे पाकिस्तान जी क़ौमी धारा में शामिल थियण जो ऐलान कयो आहे। चयो आहे त असां पंहिंजे मुल्क प्यारे पाकिस्तान तोड़े सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जे लाइ कमु कंदासीं। पाक फौज खे सलाम पेश कयूं था जेकी पंहिंजे मुल्क ख़ातिर पंहिंजी जाननि जा नज़राना ॾेई मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन कयो आहे। असां बि पाकिस्तान ते हर ईंदड़ ॾुखे वक़्त में पंहिंजो साथ जारी रखंदासीं। ज़रूरत पई त पाकिस्तान जी सरहदनि जी हिफ़ाज़त लाइ बि वञण लाइ तयार आहियूं। दुआ आहे त पाकिस्तान तरक़ी करे क़ौम ख़ुशहाल थिए। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब